नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मशहूर नाले वारो फ़नकार अलादाद ज़रदारी गुज़िरियल 4 सालनि खां जेरे जी बीमारी में मुब्तला हुजण सबबि हिकु बिस्तरे ते पियल आहे, जंहिंजी हिन वक़्त ताईं कंहिं बि आसार न लधी आहे। जॾहिं त फ़नकार अलादाद ज़रदारी पंहिंजे वसआर कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे समेत ॿियनि शहरनि मां इलाज कराए पर संदसि सिहत में बहितरी न अची सघी आहे। कराची मां माहिर डॉक्टर मशवरो ॾिनो आहे त हिन बीमारी जो इलाज ॿाहिरि मुल्कनि में मुमकिन आहे, जंहिंजो ख़र्च तक़रीबन 50 लाख रुपया ताईं थींदो आहे। जंहिं सबबि फ़नकार अलादाद ज़रदारी बेवस्ती घर जे कमरे में गुज़िरियल 4 सालनि सां हिकु बिस्तरे ते पियल आहे। हिन सिलसिले में फ़नकार अलादाद ज़रदारी ॿुधायो त मूं पंहिंजे फ़न जो शौक़ु 1975 खां शुरू कयो, जंहिं में हिन वक़्त ताईं हज़ारे मदह पैदा कया आहिनि, 800 खां मथे एल्बम ॾिना आहिनि, पर हिन वक़्तु जेरे जी तकलीफ़ सबबि सिहत साथ छॾे ॾिनो आहे। जेरे जी तकलीफ़ में सबबि हिकु बिस्तरे ते पियल आहियां, वसआर इलाज कराए पर ठीकु न थी सघियो आहियां। डॉक्टर जवाबु ॾींदे चयो आहे त ॿाहिरि मुल्क मां इलाज थी सघे थो, जंहिंजो ख़र्च 50 लाख रुपया आहे, जेको मां किथां आणियां ऐं इलाज कराए सघियां। हिन अपील कई त मुंहिंजी इलाज जे लाइ मदद कई वञे। जॾहिं त फ़नकार अलादाद ज़रदारी जे पुटु शहबाज़ ज़रदारी चयो त मुंहिंजो वालिद 1975 खां वक़्त खां मुख़्तलिफ़ अंदाज़नि में ॻाए माण्हुनि खे मौसीक़ी सां चाह ॾियारे सुजाॻ कयो, पर हिन वक़्त ताईं बीमार हुजण जे करे हिन कंहिं बि हिन जी सार न लधी आहे। सकाफ़त खातो बि ॼाण हुजण बावजूदि निंड में सुतल आहे। हिन चयो आहे त साबिक़ वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ऐं सिंध हुकूमत तरफ़ां ख़सूसी टीम पहुती, जंहिंखे काफ़ी वक़्तु गुज़री चुको आहे, पर हिन वक़्त ताईं ज़ाहिर न थिया आहिनि। हिन सिंध हुकूमत सकाफ़ती खाते, फ़नकार वेलफेयर समेत ॿियनि वसवारनि खे अपील कई त फ़नकार अलादाद ज़रदारी जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।